नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त खेड़ा मां ख़बर ॾींदा सॼे सिंध जियां अॼु खेड़ा में भी सिंधी अदबी संगत शाख पारां सास जे मरकज़ी सेक्रेटरी परियल दायो पारां ऐलानियल सिंधी ॿोली क़ौमी ॿोली सिरे हेठ प्रेस क्लब जे साम्हूं एहतिजाज कयो वियो। उन मौके ते अॻवान मुर्तज़ा फुल, हुसैन अली फुल, इदरीस फुल, माजिद कुरैशी, अब्दुर्रहमान फुल ऐं ॿियनि सियासी समाजी इल्मी अदबी शख्सियतुनि पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त ॿोली रहणी कहिड़ी लिबास सां माण्हुनि जी क़ौमी शनाख्त थींदी आहे। सिंधी ॿोली हज़ारनि सालनि खां वठी करे हिन महिल ताईं सरज़मीन सिंध जे माण्हुनि जे कचहरी सुगड़नि अदीबनि शाइरनि कलमकारनि जी गुफ्तगू कारोबारी लाॻापियनि ॾेती लेती समेत ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मुक्तबे फ़िक्र सां लाॻापियल माण्हुनि जी राब्ते जो ज़रियो आहे। असां सिंधी अदीब दानिश्वर कलमकार इहो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करियूं था त पाकिस्तान में ॻाल्हायूं वेंदड़ सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे त जीअं वफ़ाक़ जे यूनिटनि में बाहिमी तालुकात प्यार मोहब्बत इत्तफ़ाक़ ऐं इत्तेहाद मज़बूत थी सघे ऐं नफ़रतूं ख़त्म थी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।